नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आऊं बिशारा सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरनि ते। बेएतमादी रिथ खां हिकु ॾींहुं अॻु बिना दर इलेक्शन ते राज़ी थियण या पोइ मार्शल लॉ जी धमकी ॾिनी वई। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जो इंकशाफ़। क़ौमी असैम्बली में ख़िताब दौरान बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त PP जी वाज़े पॉलिसी आहे चूंड सुधारनि खां पोइ चूंडूं थींदियूं। साफ़ ऐं शफ़ाफ़ चूंडूं चाहियूं था। इमरान ख़ान वेंदे वेंदे जमहूरियत ईंदारनि खे नुक़सानु पहुचायो। गैर आइनी ऐं गैर जमहूरी कमनि में मुलविस माण्हुनि जी निशानदी लाइ कमीशन जोड़ियो वञे। भारत गैर क़ानूनी तौर ते वालारियल कश्मीर जी हैसियत खे तब्दील कयो। वालारियल कश्मीर में भारत जो ज़ुल्म जारी आहे। परॾेही वज़ीर बणजण बैदि पहिरियों भेरो वालारियल कश्मीर बाबति कमु करणु आहे। भारत 5 अगस्त ते वालारियल कश्मीर में गैर क़ानूनी आबादकारी शुरू कई। BJP हुकूमत बार बार आलमी कानून जी भञकड़ी कई। भारत जे पाणमुरादो कमीशन खे रद्द कयूं था। भारत गैर क़ानूनी तौर ते कश्मीरियुनि जी हैसियत खे तब्दील कयो। मौजूदा हुकूमत खे इमरान ख़ान जे गुनाहनि जी ज़िम्मेवारी पाण मथां न खणणु घुरिजे। इलेक्शन ई मुल्की मसइलनि जो हल आहे। मुंहिंजे ख़िलाफ़ केस 10 महीना थी विया पर अॼु ताईं के सबूत पेश न थी सघिया ऐं केस खे ड्रैग ॾिनी पई वञे। अॻूणी हुकूमत में नैब तरफ़ां चयो पियो वियो त केस जी रोज़ानी जी बुनियाद ते ॿुधणी थियणु घुरिजे। हाणे नैब वटि को जवाब ई न आहे। कॾहिं उनखे कोरोना थी वञे थो त कॾहिं को ॿियो मसइलो। असल में उन्हनि वटि सबूत ई न आहिनि। जेकॾहिं मुंहिंजे ख़िलाफ़ु सबूत आहिनि त मूंखे सज़ा ॾियो। मुंहिंजे ख़िलाफ़ु सबूत न आहिनि त अदलिया नैब जे इन ज़्यादती जो नोटिस वठे ऐं नैब खे कठेड़े में आंदो वञे। मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज़ जूं इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हियूं। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां तवानाई वारे वफ़ाक़ी वज़ीर खुर्रम दस्तगीर जी मुलाक़ात। वॾे वज़ीर सिंध में थींदड़ बदतरीन लोड शेडिंग जो मसइलो उथारियो। वॾे वज़ीर जी तवानाई त सिंध जे बेराड़ी में 12 खां 14 कलाक लोड शेडिंग थी रही आहे। लोड शेडिंग सबबि ज़रई पैदावार खे नुक़सानु पहुचे थो। खुर्रम दस्तगीर पारां वॾे वज़ीर खे हेस्को ऐं सेप्को खे लोड शेडिंग घटाइण जूं हिदायतूं जारी करण जी ख़ातिरी। FIA वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ ऐं ॿियनि ख़िलाफ़ मनी लॉन्ड्रिंग केस जो ट्रायल न करण जो फ़ैसिलो करे वरितो। लाहौर जी अदालत जो चवणु आहे त केस में वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ ऐं पंजाब जे वॾे वज़ीर हमज़ा शहबाज़ ते 14 मई ते फ़र्दे जुर्म लागू थींदो। इस्लामाबाद हाई कोर्ट जो पुलिस खे मस्जिद नबवी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वाक़े जूं FIR दाख़िल न करण जो हुकुम। चीफ जस्टिस इस्लामाबाद हाई कोर्ट मस्जिद नबवी वाक़े बाबति फवाद चौधरी, कासिम सूरी ऐं शहबाज़ गिल जी दरख़्वास्तुनि ते ॿुधणी कई। मज़हबी इल्ज़ाम मणणु तमामु वॾी बदक़िस्मती आहे। मुआशिरे में रुॻो इस्तेहकाम सियासी माण्हू ई आणे सघनि था। मौजूदा हुकूमत खां सवाइ कंहिं बि हुकूमत में नाहे थियो। रियासत खे ॾिसणु घुरिजे त मज़हब खे ग़लति इस्तेमालु न कयो वञे। श्रीलंकन मैनेजर मिशाल ख़ान केस अवां जे साम्हूं आहिनि। वफ़ाक़ी हुकूमत खे इहे शयूं पाण ॾिसणु घुरिजनि। चीफ जस्टिस अतर मिनल लॉ जा ॿुधणी दौरान रिमार्क्स। हुकूमत डॉलर जी क़ीमत में ज़ाब्तो आणण में नाकाम। मुल्की तारीख़ में डॉलर बुलंद तरीन सतह ते पहुची वियो। इंटर बैंक में ऐं ओपन मार्केट में डॉलर जी क़ीमत में वाधि। इंटर बैंक में डॉलर 87 पैसा महांगो थियण बैदि 190 रुपया 98 पैसनि जो थी वियो। ओपन मार्केट में डॉलर की क़ीमत 192 रुपया 50 पैसनि जी थी वई। सन में आउं ॾारींदड़ हादसे में फ़ौत थियल 9 ॼणनि जी जनाज़ नमाज़ भिरिया सिटी वेझो ॻोठ हुसैन कलोड़ो में अदा कई वई। फ़ौतनि जे घरनि ऐं भर पासे जे ॻोठनि में सोग वारी सूरत हाल। सन हादसे में फ़ौत थियल कंडियारो वेझो ॻोठ पुनल सोलंगी वासियुनि 4 ॼणनि जी बि जनाज़ नमाज़ अदा। जनाज़ नमाज़ में इलाइक़े वासियुनि जी वॾे अंग में शिरकत। फ़ौतनि जी जनाज़ नमाज़ में कंहिं बि चूंडियल नुमाइंदे शिरकत न कई। सिंध में पानी की खोट 61 सैकड़ो थी वही। सखर बैराज वटि पानी की खोट 51 सैकड़ो, गुड्डू वटि 100 सैकड़ो ऐं कोटड़ी वटि 69 सैकड़ो पानी की खोट बरक़रार।
सखर बैराज जा राइस कैनाल ऐं दादू कैनाल बंदि पियल है। गुडू बैराज जा 3 कैनाल पट फीडर, घोटकी फीडर ऐं BS फीडर बंदि। मुल्क में तवानाई बुरान वधीक संगीन थी वियो। शॉर्टफॉल हिकु भेरो ॿीहर 4432 मेगावाट ताईं पहुची चुको। बिजली जी मजमूई पैदावार 21568 मेगावाट जॾहिं त घुर्ज 26000 मेगावाट ताईं पहुची वई। बिजली जी मजमूई पैदावारी सलाहियत 36039 मेगावाट आहे। सिंध समेत सॼे मुल्क में सख़्त गर्मी ऐं बदतरीन लोडशेडिंग सबबि अवाम परेशान, मामूली वारी ज़िंदगी मुतासिर। मौसमियात खाते पारां ईंदड़ कुझु ॾींहंनि ताईं वधीक सख़्त गर्मी पवण जी जक थी। मौसमियात खाते मूजिबि मुल्क जा मैदानी इलाइक़ा सख़्त गर्मी जे घेरे हेठि रहंदा। ईंदड़ 3 खां 4 ॾींहंनि ताईं बरसाति जो इम्कान नाहे। गर्मी जी शिदत में इज़ाफ़ो थी सघे थो। साफ़ी अदरमतीन क़तल केस में अहमद भराई जवाबदार जी निशानदेही ते बरामद थींदड़ पिस्टल ऐं वाक़े वारे हंध तां मिलंदड़ खोल मिच थी विया। पुलिस जांच मुकमिल करे अबूरी चालान अदालत में पेश करे छॾियो। साफ़ी अदरमतीन क़तल केस जे जवाबदार अशरफ वंगुलज़ई खे मंगोपीर पुलिस गिरफ़्तार कयो। चालान जो मतलब जस्कम चेयरमैन सनान कुरैशी ऐं कारकुननि ख़िलाफ़ बेरिया टाउन वारो केस अदालत गैर हाज़िरी ते 3 जवाबदारनि जा ज़मानत न थियण जोगा वारंट जारी करे छॾिया। साजिद हुसैन, वहीद अहमद ऐं शबीर जा गिरफ़्तारी वारंट जारी। अदालत जस्कम चेयरमैन सनान ख़ान कुरैशी समेत 42 जवाबदारनि खे केस जा नकुल फ़राहम करे छॾिया। अदालत जो जांच ऑफिसर खे समूरनि दस्तावेज़नि समेत पेश थियण जो हुकुम। ॿुधणी 20 मई ताईं मुलतवी। कोयटा में चमन जे इलाइक़े रहमान खोल में बारूदी सुरंग जो धमाको, हिकु ॿार मारिजी वियो, ॿियो ज़ख़्मी। सिक्योरिटी फोर्सिस, पुलिस ऐं इमदादी टीमुनि पहुची मारिजी वियल ॿार ऐं ज़ख़्मी खे अस्पताल पहुचायो। कोयटा वेझो लसबेला जे इलाइक़े झावला वटि क़ौमी RCD शाहराह ते मुसाफ़िर कोच ऐं कार में टकर, 4 मुसाफ़िर फ़ौत, केतिराई ज़ख़्मी। काज़ी अहमद वेझो क़ौमी शाहराह ते मज़दाक अल्टी, 1 ॼणो फ़ौत, 6 ज़ख़्मी। फ़ौती जी सुञाणप अकबर बम्बरोतो रथी। बेटशाह भरिसां क़ौमी शाहराह ते खंडू स्टाफ वटि कार जे टकर में ॿाड़ी फ़ौत थी वई। राड़काणे वेझो रतिदरो रोड ते मोटरसाइकिल में कपिड़ो फासण सबबि मोटरसाइकिल तां किरी ज़ाल मुड़ुस सख़्त ज़ख़्मी। लाड़काणे वेझो कंबर रोड ते डाटसन कल्टी थियण जे नतीजे में 2 वापारी ॿाहिरि ज़ख़्मी। जैकबाबाद वेझो ॻोठु जान शाह में मानी देर सां मिलण ते ॾेर हथां भाॼाई क़तल। जवाबदार अता मोहम्मद लोहार पिस्टल जा फायर करे नज़ीरा खे क़तल कयो। कंदरकोट वेझो गबलोक जे कचे वारे इलाइक़े में गाड़ी मोरी में मुड़ुस हथां ज़ाल क़तल। जवाबदार नज़ीर गोलो साथियुनि सां गॾिजी मुस्मात दादली खे घुटा ॾेई क़तल कयो। कश्मीर जी अनाज मंडी वेझो हथियारबंदनि जी फायरिंग में अधरोट शख़्स मारिजी वियो। हथियारबंदनि जी फायरिंग में मारिजी वियल जो लाश अस्पताल मुंतक़िल कयो वियो। इस्लामकोट वेझो ॻोठु नवतड़ में नींगर जो वारीअ में पूरे लाश। पार्सन पारां नींगर सां मुबैना बदफ़ैली बाद क़तल करण जो इंकशाफ। रेती भरिसां ॻोठु पीरबख्श शर्मा ज़ख़्मी हालत में हथायल शख़्स फ़ौत थी वियो। शाहिद लाशारी सखर जे अस्पताल में फ़ौत थी वियो। ऐं 12 मई साने खे 15 साल मुकमिल थी विया। 15 साल गुज़रण बावजूदि केस जो फ़ैसिलो न थी सघियो। कराची बार एसोसिएशन जे सॾ ते अदालती कार्रवाइयुनि जो बाइकॉट। मुतासिर अजब इंसाफ़ जे ओसीड़े में वेठो।